रतो देरो भरसां लाशारी थाने की हद गोठ अहमद खान लाशारी में भाइरन ऐं भेनरुनि गॾिजी मुबैना तो चाचे अदीजुल्ला उर्फ राजा लाशारी के कत्ल करे घर में ही पूरे छॾियो हो। जंहिंजो लाश जवाबदारनि जी निशानदही ते मैजिस्ट्रेट अली बख्श मशहूरी जी निगरानीअ में डॉक्टरनि जी टीम घर मां क़ब्रकुशाई करे लाश घर मां कढी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो। याद रहे त अज़ीज़ुल्ला लाशारी जे भाउ पारां दाख़िल करायल FIR में इहो ॼाणायो वियो हो त पसंद जे पढ़ने जे मामले ते मुखालफ़न सां मिली करे मक़तूल अज़ीज़ुल्ला उर्फ राजा लाशारी जे भाइटियुनि भाइटे भाॼाई ऐं ॿियनि जवाबदारनि घर में डॉक्टरनि जा वार करे क़त्ल करण बाद लाश पूरे छॾियो हो। पुलिस कार्रवाई कंदे क़त्ल में मुलविस ॿिन औरतुनि समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो हो। अॼु मक़तूल जो लाश जवाबदारनि जी निशानदही बाद घर मां कढी वियो आहे। इन केस में PS लाशारी थाने जी पुलिस तमामु बहितरीन कारकर्दगी पेश कई, जॾहिं त FIR में नामज़द मुख्य जवाबदार भी गिरफ़्तार करे वरिता आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।